भागा चवी पियो तो मुखे ऑफिसर जो घर ॾिठल सॼियूं घिटियूं रुलायूं अथई पूरो शहर रुलायो अथई आखिर ॿुधाए त सही ऑफिसर जो घर तोखां लभंदो या न सभई घटियूं हिकु जहिड़ियूं आहिनि तॾहिं मुझे ई पियो आहे थोड़ी गिल कराईंदो पर पुॼी वेंदो पक्क यो घर ऑफिसर यो घर न हूंदो न पाते रहणो वो समझो तो शहर में वतो मज़ो आहे पर एत तो साथ डब्बू वॾी मुसीबत थी शहर में बा जॾहिं खां हिते आया आहियूं न हिकु नंढी मुसीबत छॾे ई कान थी असुल हा असां सोचियो त हितां खोड़ सारा पैसा कमाए वेंदासीं पर तव्हां सभु त ठॻिजी वियो जेको तव्हांखे माण्हू मिलियो उहो सुठो न हो ही पहिरियों चकर न आहे डब्बू जो असां हितां ठॻिया आहियूं पहिरियां रां जन ठॻिजी वियो हितां वरी असां ठॻी वियासीं वरी न ॼाण त अलाए कंहिंसां ठॻी थींदी हिते बा हाणे हिते अखियूं खोले हलणो पवंदो कंहिं मथां में भरोसो न करिणो अरे यार ऑफिसर ऑफिसर ठीक आहे घणो थियो बस हाणे हैरान खुशान मां ठीक आहियां तव्हां ॻाल्हि कयो यार ॻाल्हि ॿुध असांजो ऑफिसर आहीं तूं हिते कीअं अचणु थियो ऐं मूंखे नाश्तो करे वरी ऑफिस वञिणो आहे ऑफिसर कीअं आया इहो असां खां थो पुछी तव्हांजो जेको बि कमु आहे ॻाल्हि कयो मूं वटि टाइम न आहे मूंखे जल्दी ऑफिस निकिरणो आहे तो में असां वॾी उमेद रखी तो वटि पहुता वरी निभागा ऐसा गुलंदा राजा असल में असां सां मसलो इहो ऑफिसर जो असांजे इमरान खे पुलिस में थी वई जेकॾहिं तूं असांखे हॾराए ॾी न तुंहिंजी असां ते महिरबानी थींदी ईशू दंद कढी वाछूं पेड़े खिले छो थो ख़बर न आहे लाइ थो तो खिली तव्हां पाण में सुसपुस न कयो असल में मुंहिंजी एतिरी ॼाण सुञाण न आहे जो तव्हांजे इमरान खे मां पुलिस मां छॾाए सघां हिन ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां वॾो को ऑफिसर न आहियां मां मामूली क्लार्क आहियां ऐं मां पंहिंजी हैसियत ऐं औकात खे ॼाणियां थो छा था सम्झो मुदीरी अॼु भला रांझण ईंदो अॼु हुनखे अचणु त घुरिजे जेकॾहिं पंहिंजे इमरान खे ॻोल्हे लहंदो त वापसि ज़रूर ईंदो बाबा शहर वॾो आहे माण्हूअ खे ॻोल्हणु एतिरो सवलो कोन्हे वस खां त कोन घटाईंदो बाबल वॾे रुख लाउदी तूं अञा हिते ई जा बुख पई वाता करे सभु लॾे विया मूंखे हिते छॾे विया बुख त हिते आहे कोन 3 वेलनि मां जा पोइ बि हिकिड़े वेले जी मानी हिते मुजेरी जी औताक ते त मिले थी न लाउदी इहो वेलो बि मुश्किल थींदो थो वञे जिथां जी बलाही उतां ई हलियो वञे न सूमर न हर माण्हू पंहिंजो नसीब खाईंदो आहे जेकॾहिं लाहौती हिते आयो आहे न ईअं सम्झ त ही बि पंहिंजो हिते नसीब खणी आयो आहे इहे अथई मर्दे मुजाद काका सूमर अरे काका नच मां को तोखां घणो वॾो आहियां छा हा साईं तूं कंजण जो ॿार ई बाक़ी असां गुरड़ा थी आयो त सभु जवान पर छा कजे बुखन सभिनी खे भाड़ियो करे विधो बराबर बराबर ऑफिसर असां तोखे पेरे था पऊं हथ था ॿधूं असांजो हिते तोखां सवाइ को बि सहारो कोन्हे न ई असांजी हिते तोखां सवाइ का ॼाण सुञाण आहे हाणे मां तव्हां बेवकूफ़नि कीअं सम्झायां त हुते मुंहिंजी केतिरी हैसियत आहे तव्हांखे पंहिंजे हमराह जो ॾस मां ज़रूरु ॾींदुसि मां सुञाणियां थो तव्हांजे मोहर खे जेको बंगले जूं गेंडियूं साफ़ कंदो आहे गेंडियूं माना बाथरूम
बाथरूम साफ़ कंदो आहे, बाथरूम। केरु? तव्हांजो हमरा मोर सिर्फ़ु हुन पाण खे न पर तव्हांजी इज़त खे हुन लॼायो आहे। पंहिंजे न बुखे पेट लाइ हू गंद साफ़ थो करे, हुननि जा वारा साफ़ थो करे ऐं हुन जा बाथरूम साफ़ थो करे। इहा हुनजी इज़त ऐं औकात आहे हुते। ऑफिसर असां मज़दूर आहियूं ऐं मज़दूरी खे हे बि नाहियूं सम्झनि। सची दिलि सां कमु कंदा आहियूं ऐं ईमानदारी सां कमाईंदा आहियूं। बेईमानी जो हिकु टको बि असांखे हराम हूंदो। किनी कमाई ऐं नीच कमाई उहा आहे जेका बेईमानीअ सां कमाई वेंदी। ठीकु आहे, हाणे तूं पंहिंजो इलेक्शन बंदि कर। ॾिठो पीरो पुनी मुराद रुगो असांखे असांजे हमरा जो बि ॾसो ॾे। ॾिठीसीं तुंहिंजी सरिया घाटी 6:30। तव्हांखे न आहे ख़बर त हू कहिड़े बंगले में गेंडियूं साफ़ कंदो आहे? वाकई तव्हांखे न आहे ख़बर? मां तव्हांखे इहो बंगलो राति ई ॾेखारियो। राजन, मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे अहिड़ी त तव्हां हिन मोर छोरे हितां वोट वापसि वठी। वो बकांडेरा मना तू भी हिते आयो ही मना पंहिंजी बुख पूरी करण आयो। वो हड़ेवा मां वरी त बुख पूरी करण आयो हो। ज़ाहिरा तो सोचियो हूंदो सॼो ॻोठ लॾे वियो आहे, मूंखे अकेलो छॾे आ न हिते मां बुख मरंदुसि। उन जे करे मूं वांगे तूं बि हिते बुख पंहिंजी पूरी करण आयो आहीं। अरे बोदा मिसाल पाण ते न दे, मां हिते बुख पूरी करण न आयो। न न बा पोइ भला हिननि खे हिते खाराइण आयो आहीं। वॾो को बद मागा, वॾो को बद मागा। अबा कांडेरा बद दिमाग़ मां कोन आहियां, बद दिमाग़ तूं ई खाई बि हुननि जो ऐं मञी बि कोन थो। अरे पुजारीअ जो तो खा तो कोन थो खा। मुंहिंजे घर जे पारनि में मिट्टी भरी पई आहे, हल ताली खाराइं। अरे मां तवाए तो मुसा नगन है। हिते ब मेहमान हूं जे मुंहुं ॿधी वेंदासीं त छा थींदो? अरे मेहमान तू हूंदे मां न। अबा तू हिन घरनि जो पंहिंजो मालिक तो समझी, मुजीरी तो समझी, है न? वॾी जहिड़ी ठही वॾी असली मथे में सूर विझी छॾियो अथई। चङो जो मां त नथो ॻाल्हायां। अबा मां ॼाणी थो वञा, तूं बाक़ी पंहिंजा चप सिॿी वेठो आहीं। मां चवां थो जे हाणे तो ॻाल्हायो न त उछले मोचड़ो हणंदो थाए। हिते त पहिरें उगाड़िया हुई जुतियूं किथां हणंदे? अरे मां तव्हांजी का बंदूक लॻाई त पुछा नथो करी। का तव्हां मां सच्चा त हाणे सची जे मार सां हिते गुज़रंदी। केरु आहे जेको हाणे तंहिंखे छॾाए? गागा राजन कोशिश वॾी कंदो। अरे ॻाल्हि त ॿुध न, राजन कोशिश त कंदो पर हिते राजन खे केरु सुञाणे जो तंहिंखे आज़ादु कराईंदो? काका पोइ असां हाणे तो आज़ादु कीअं थींदासीं? जॾहिं पुलिस खे रहम ईंदो त पोइ आज़ादु थींदासीं। काका न रहम कोन्हे तेने शायदि असांजे नसीब में लिखियल आहे न। मालिक साईं भलाई करे मन सां तो निकिरो भलाई थींदी भलाई थींदी। ओ काका सिपाही ये ॾिया ॿुध, हीअ वटा जो साहब आहे हिनखे मानी घर में घटि ॾींदा आहिनि, सॼी कावड़ असांजे मथां थो लाहे। चुप कर बे पुॼ। असांखे पंहिंजे हमरा मोर जी ख़बर पइजी वई आहे त हू किथे कमु कंदो आहे। रांझण सां मिलियो हुयो पर असां हुन सां ॻाल्हायो कोन। पोइ हू उदास थी हलियो वियो। तव्हांखे ईअं करणु न घुरिजे आहे। हू परदेस में अकेलो आहे। जेकॾहिं न तव्हां हुनखे दिलासो ॾियो आहे त हुनजी दिलि ख़ुशि थी आहे। पर हुन मथां बेहयाईअ जो इल्ज़ाम बि तो ई त हयो। उतराणीअ सां भोगन मां इश्क पियो करे, तूं बि हुनखे पातर भोगन मां होरियां हणी आहे। न मुंहुं छॾीसि, न मथो, न पुठा छॾीसि, न गोॾा हणी सुॼाए छॾीसि। बेरहम बेक्यास ज़ुल्मी साड़े छॾी। उहा असांजी ग़लती। हाणे असां हुनखे ॿीहर कोन दोहराईंदासीं। रांझन इहा ख़बर पई त कहिड़ो कमु कंदो आहे? ऑफिसर चए पियो त हू
हिकु बंगले ते कमु कंदो। मंगले ते हू कहिड़ो कमु कंदो आहे? कमु ईंदो आहे, तूं कहिड़ो बि कमु कर। पर इहो कमु सुठो न आहे रांझन, न आहे सुठो जेको ऑफिसर ॿुधाए पियो। छा में सुठो न आहे? जॾहिं न तूं ॼाओ हैं त तुंहिंजो गंद तुंहिंजी अम्मा पंहिंजे हथनि सां साफ़ कंदी, तुंहिंजो लिंङू तुंहिंजो ओघी तोखे साफ़ कंदी हुई ऐं तोखे पाले जवान कयईं। छा उहो कमु ख़राबु आहे? छा हू हुते वारा साफ़ कंदो आहे? ॻाल्हि ॿुधो, मोर जे कम ते केर बि न ॻाल्हाए। शाम ऑफिसर असांखे हुते वठी वेंदो। असां सभु हलंदासीं। न, केर बि कोन हलंदो। जेकॾहिं न असां सभु घण करे हलंदासीं त हुते थी सघे थो त मोर खे बि न जवाबु ॾेई छॾे। सिर्फ़ु मां ऐं लोलो वेंदासीं, पंहिंजो कमु त फुराइनि ऐं मूंखे बि कम खां जवाबु ॾियारे। असां सिर्फ़ु मां कम ते ॿधींदासीं। बसि मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे। हेॾा सॼो ॾींहुं ॿार आहे। आख़िर छा ॿार माण्हू केॾीमहिल घर में बि वेंदो आहे, घर जो बि कमकार अथव या न? काकी घरनि में हाणे छा आहे जो हिते वेही पंहिंजो वक़्तु गुज़ारियो। अमां घर में वेंदियूं आहियूं त पंहिंजनि जी उकीर अंदरि में उदमा मचाए छॾींदी आहे, उन करे ॿाहिरि वञी उन्हनि जी राह तकींदे वक़्तु गुज़ारींदियूं आहियूं। हा अम्मा, वञी ॿाहिरि पंजनि जा दग ई रस्ता तको, तव्हां त नेण थकिजी पवंदा। हाय पर मारू न मोटंदा। ज़रूरु मोटंदा काकी, असां अञा उमेद नाहे लाथी। मालिक कंदो, पंहिंजे मागनि ते ज़रूरु मोटंदा। ये छा तव्हां त काग में त पहुता ऑफिसर मुसीबत में आहिनि, इन जे करे घर में वेहण कोन थो अचे। तव्हां ॿई हिते वियो त मां अंदरां थी अचां। इहो अथई पापा जो घाटो दोस्त, जिगरी यार, पग मटुर, ॾिसो इन जा फाल लक्षण करतूत। असां त इन के जीअं में जायूं ॾिनियूं, वाता गिरहो कढी बि खारायो। हीअ असां सां कहिड़ो लकाउ पियो करे? एतिरो त जल्द जानवर खां बि लीमक नथो विसरे जेतिरो हिन तकिड़ो विसारियो आहे। ॾाढी कई ऑफिसर, ॾाढी कई, साड़े छॾी। असां हिनखे पंहिंजे घर जो माण्हुनि सम्झंदा हुआसीं, हिनखे जीअं में जाऊं ॾींदा हुआसीं, पर ही हिते न असांखे चांहि जी सलाह थो करे, न ई वरी पाणीअ जी। मालिक साईं हिनखे ख़ुशि ऐं आबादु रखंदो ऐं अलाह कंदो त असांजो ॾुखियो वक़्तु गुज़री वेंदो। जॾहिं अमां कंहिंखे यादि कंदा आहियूं त मालिक साईं उनजो इंतज़ारु वधाए छो छॾींदो आहे? इहो छो थींदो आहे अमां? अम्मा, जंहिंखे यादि कर उहो बि मिली वेंदो आहे, जंहिंखे न यादि कर उहो बि मिली वेंदो आहे। वक़्तु विच में भले थोरो ई छो न हुजे, पर उनजी उकीर दिलि में वधी वेंदी आहे। तॾहिं लॻंदो आहे त इंतज़ारु घणो थी वियो आहे, अञा न आयो। अम्मा, असांखे कुल हिते रहे थिया 10 ॾियारा, अरे तूं पंहिंजी सम्झींदासीं को हिते सदियूं साल रहिया पिया आहियूं। ईअं ई थो लॻे बाबा, जीअं त मां सदियनि खां वठी कंहिंजो इंतज़ारु कंदी हुजां, ऐं उहो मिलाप वारो पल अञा बि मूंखां कोहे दूरि हुजे। अम्मा, उहो वक़्त ई वेल बि अची वेंदा जॾहिं सॼण साम्हूं ईंदा ऐं इंतज़ार जा सभई बंद भॼी बोर थी वेंदा। मां सुबुह खां वठी सॼणनि जी राहूं तकींदी आहियां त किथे हू शाम जो निकिरी न वञनि, हिन करे रस्ते ते वञी बीहंदी आहियां। अम्मा, अम्मा, अरे ओ दीवानी आ दीवानी, ये जेके दीवाना ई चरिया हूंदा आहिनि न, उहे कननि खां ॿोड़ा हूंदा त ॿोड़ा, तुंहिंजो सभु किथां ॿुधंदी? अरे ॿुधायो, बदमाशियूं था कयो? न साईं, वठनि मां अची शहर में बदमाशियूं कंदो? न। मूंखे त पाप कार अथई।
वॾो शौक़ी जाती पाइण जो जलियो मैं जाती न पाड़े न पा ॾिसां तूं हाणे मूंखे पातड़ कराई हथ सां पातड़ कराइनि तो मूंखे रुपये कहिड़ी ख़बर मां जाती पाती त उन को असांखे छॾाइण वारो हुजे हिते कॾो कपिड़ो आहे त मूं छॾाइण वारो हुजे जेको बि अची हा न उन असांखे ख़बर पाए पइजी वञे हा पाणी आहे त ख़बर ई कान थी पए त तव्हांखे छॾाइण ईंदो केरु हा इहो त सोचां थो त असांखे छॾाइण ईंदो केरु मालिक भलाई कंदो केरु त ईंदो जेको असांखे छॾाईंदो लोला छा थियो ईअं पियो फटी हलाए मूं त सोचियो जो सिर वियो ख़बर यादि ॾियारे छॾियईं तूं वरी पुछी थो छा थियो साड़े छॾी ठीक आहे हाणे तूं साहु पट पोइ सोच त बंगले में कीअं हलजे सब्र कर हाणी सब्र कर मरण सां मक़सदु कोन्हे साह त खणण ॾे काका ॻोठ ॾे ॾुका लॻो पियो मानी वरी किथों आणियां ओ काका कांडेरा रुगो मानीअ ते न पियो हुज कुझु ओताक जो बि कमकार कर केतिरो दफ़ा चयो समय मूंसां ॻाड़ी न हणंदो कर केॾीमहिल अहिड़ो चंपो हणंदे साईं पंहिंजो कमु पाण कर काछा न छोड़ ओ रोज़ी मोला पिया देसी आपे दिलरी न लोड़ काछा न छोड़ ओ वाण नड़ी ते पे करे सो गुजारा लेकिन अबाना वतन छोड़े सो न प्यारा ओ रोज़ी मोला प्रदेसी आपे दिलड़ी न लोड़ काछा न छोड़ ओ सजा दी गडाड़े ते गजरा खबे सा रात नी कमे सा दबे ते को प्या खवे सा रोज़ी मोला प्या देसी आपे दिलड़ी न लोड़ काछा न छोड़ काछा न छोड़ काछा न छोड़ बज़ारा ये तो जा थर कॾे लांदा गॾ जा आथर सोला हलंदा आहिनि हिन त हथ खे अहिड़ो काबू करे छॾियो ॻाल्हि न पुछंदा तूं छॾ मुंडी के हू मूंखे सम्झाईंदो 10 टोपा ॾिना अथसि 10 टोपा डॉक्टर जे हथ खे 10 टोपा ॾिना हुननि हिन जो हथ आहे या नानी हवा जी सवड़ जो निबागे खे 10 टोपा लॻा आहिनि सॼो हथु चीरजी वञे हा जेकॾहिं इहो कमु ॻोठ में थिए हा त जेकॾहिं ॻोठ में हुजऊं हा न त काको टिबो मुंहिंजो हथु कटे उछले छॾिया चङो थियो जो शहर में आऊं जॾहिं हिन निबागे जी ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि त पोइ छो थो रड़ियूं करे हाणे सम्झी वियुसि निबागा सम्झी वियुसि कनि फाड़ियो हितां बि इहो अनार कंदो आहे
हाँ डब्बू न डब्बू जेकॾहिं तोखे नथो सम्झ में अचे न त तोखे सम्झाए। हाँ तोबा मां तो समझी वियो मां सब तो समझी वियो मां तोबा कई काथों जो हिते आयो आ। असांखे बि ईअं सम्झाईंदो आहे पुट कि तुंहिंजे कन में हथ विझी तोखे सम्झाए थो। भलाई दीदी लोला ही दरवाज़ो ॿुधाए गया है, बिस्मिल्लाह करे खड़काया। लगन त वॾा ऑफिसर माण्हू पिया पर कर बिस्मिल्लाह 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 करे मां दरवाज़ो खड़काया। तरसो 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 छा थियो वरी? इहा पक बि त नाहे त को मोर हिते हूंदो मतां हुननि कूड़ो पियो हुजे। कूड़ा त मोर जे कॾहिं हिते न रहंदो हूंदो न असां इहो चवंदासीं माफ़ कजो असां भुलिजी पिया। ठीकु आहे पोइ ठीकु आहे कर बिस्मिल्लाह। ठीकु आहे न बस करे बि जाए। तरसो 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 थियो तई मोर सां त असां गुप्तो बि कोन ॻाल्हायो मतां हू बि न असां सां ॻाल्हाए। जे न ॻाल्हाए त पोइ मोर असांजो पंहिंजो आहे हुनखे मंझराए वठंदासीं। हाणे मां दरवाज़ो खड़कायां न तूं माठ करे बि जाए। ठीकु आहे भला ठीकु आहे बिस्मिल्लाह खड़काए। तरसो 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 वरी छा थियो? बस बस हो तू ख़बर नथी पए त नाज़ा खे अलाए छाजी तांग आहे। अलाए त रांझण जी या पंहिंजे भाउ पाॾे जी पंहिंजी साहेड़ियुनि जी या पंहिंजे अबाणनि कखनि जी। खैर खैर सभु सूर अची गॾु थिया आहिनि। पंहिंजा बाण कख छॾे हिते अची पहुता आहिनि। जॾहिं पंहिंजे दिलि खे सुकून नथो अचे आराम नथो अचे त वीचारे नासा खे कीअं सुख जो साहु खणे। हो तूं सचो आहीं। हो बि इहो ई सोचींदी आहे त को अहिड़ो माण्हू हिते मिली पवे जंहिंसां हू पंहिंजा दिलि जा सभई सूर वंडे ऐं पंहिंजी दिलि जो भार हल्को करे। बरोबर तॾहिं त वीचारी असांजी न्याणी ॾींहुं राति उदास थी रहे। सॼो सॼो ॾींहुं रस्तनि ते घुमंदी थी वठे। मिड़ कंहिं माण्हुनि जे मेड़ाके में सजण ते का नज़र पइजी वञे। हीउ विछोड़ो ज़रूरु ख़तमु थींदो ऐं हिकिड़े ॾींहुं असां मोटी हली पंहिंजे माॻ ते रहंदासीं जिते मोहबतुनि जो माॻ। इंशाअल्लाह। साहब गलती थी वई साहब गलती थी। मां साहब न आहियां उथ मथे उथ। मां साहब न आहियां मां हिन घर जो नौकर आहियां। अच्छा त तूं बि हिन घर जो नौकर आहीं मामूली माण्हू पर रोप त वॾनि साहिबनि वारो पियो ॾसी। ॾाची ॾह त तोॾी 13 साहिबनि खां वधीक आहीं। 6.5 लोला लोला अकुल कर। कहिड़ो अकुल कयां ॿुधाए कहिड़ो अकुल कयां? ही बस आवांगे नौकर आहे रूप मटियल त छा आहे? तूं बि हिन जो पासो थो वठी। 6.5 अरे निभागा तुंहिंजी नाकड़ त असांखे हिते पहुचायो। अरे मां चवां थो हाणे हिन खां माफ़ी घुरीस। माफ़ करे छॾ मूंखे माफ़ करे छॾ माफ़ करे। अरे हे कहिड़े क़िस्म जी माफ़ी आहे? साहब तव्हां हिनखे छॾियो दिमाग़ खाली आहे बेअकुल आहे। जेकॾहिं बेवकूफ़ आहे त पोइ हिनखे गिद्दो में छो नथा दाख़िल करायो? साहब हिनखे उते ई दाख़िल कराइण जे लाइ आया पर गिद्दूअ जो असांखे ॾस ई कोन थो मिले। 6.5 मां चयो साढ़े बस चुप करे बि। बाबा जेकॾहिं तव्हांखे गिद्दूअ जो ॾस घुरिजे न त उहो तव्हांखे मां थो ॾियां। साहब असांखे गिद्दूअ जो ॾस न पर असांजो ग़रीब माइट हिते कमु कंदो आहे असांखे उनजो ॾस ॾियो। मिट उनजो नालो मोर आहे। मोर? हाँ साहब मोर इहो मोर। हा मोर त हिते कमु कंदो आहे असां वटि। अचो मां तव्हांखे मोर सां अंदरि मिलायां थो। हलो साईं। लठी ते रखो अंदरि कुताफ़ जो।
सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।